हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? मैं बिल्कुल ठीक हूँगा, तो सब बिल्कुल ठीक है। तो यार मां कई दोस्तनि जी डिमांड आई त तव्हां हिकिड़ो सिंधी में ठाहे था कि मां जेको पंहिंजो ब्लॉग हिकिड़ो सिंधी में ठाहियां पियो। त अॼोको ब्लॉग इंशाल्लाह सिंधी ब्लॉग जो मां अॼु पंहिंजी मादरी ॿोली सिंधी में ई ब्लॉग ठाहींदुसि। त अॼोको तव्हां ब्लॉग ॾिसंदा ऐं तंहिंखां पोइ असांखे ॿुधाईंदा त सिंधी में ब्लॉग असांजा सुठा था अचनि या उर्दू में। थैंक यू। फ़िलहाल मां पंहिंजे कमकार ते फ़ारिग थी निकिरां तव्हां सां। हाँ यार, फ़िलहाल तो मां वञी रहियो आहियां पंहिंजी जॉब ते। इंशाल्लाह मां जल्दी फ़ारिग थी वरी तव्हां सां मिलां थो। छो त ड्यूटी टाइम पहिरीं आहे, ड्यूटी टाइम फ़ारिग थियण खां पोइ दोस्तनि सां मुलाक़ात थींदी आहे। त मां इंशाल्लाह जल्दी मिलूं था ऐं कुझु न कुझु तव्हांखे ॾेखारियूं। यार ये ॾिसो, क्लास सॼो ख़ाली आहे असांजो। तव्हां हिकिड़ो जादू ॾेखारियां, हाणे 2 मिंट में तव्हां ॾिसिजो। हाँ तो दोस्तों जी, त मां हींअर वञा पियो पंहिंजी गाॾी जो एग्ज़ॉस्ट साइलेंसर लॻाइण। छो त यार असां वेंदासीं 13, 14, 15, बसि 13, 14 2 ॾींहंनि जो टूर असांजो कारुंजर साइड जो। त असां वेंदासीं होॾे। त उन हिसाब सां असांखे गाॾी जो साउंड वग़ैरह चेंज करिणो आहे थोरो। त उन हिसाब सां एग्ज़ॉस्ट वग़ैरह घुराए रखियो आहे। असां बसि वञूं पिया उस्ताद वटि। ऐं वञा पियो, हींअर आयोसि सिकंदर वटि, पर सिकंदर हुयो कोन। त वञा पियो उस्ताद वटि त वञी ऐं साइलेंसर चेंज करायां। ऐं पोइ ॾिसूं था त गाॾी जो साउंड वग़ैरह कींदो अचे। जे मज़े में साउंड हूंदो ठीकु आहे, जे न हूंदो त वरी वापसि चेंज कराए सेम साइलेंसर कराईंदासीं। त फ़िलहाल त वञा पियो ऐं हुते पुॼी करे तव्हांखे इंशाल्लाह वीडियो ॾेखारींदासीं। यार हिकु सीन थी वियो असां सां। असां जेको बूस्टर ॾिठो उहो दुकान ते उहो बूस्टर थी वियो सेल आउट। त असां वियासीं ऐं बूस्टर न हो, बूस्टर ऑलरेडी हिननि सेल आउट करे छॾियो। मूं हुननि सां डील डन करे छॾी हुई त यार आउं शाम महिल अची लॻाईंदुसि, पर हिननि सेल आउट करे छॾियोसि। पोइ बसि वापसि पिया वञूं। हाणे मूड ऑफ थी वियो, हाणे वञूं पिया वापसि घर ॾांहुं बसि।
ये एक्टिविटीज हर रोज 3 जण sama. In, up, in, out, in, out. Out. In, in, out, out, in, out, out, Nasihat dia. out, in, out, out. Saya sedang bareng dia practice कराएंगे. Saya out ही दिन. ये तो बाबा साईं हनीफ ॿारनि खे परेशान कंदे तंग कंदे तो साईं ॿारनि खे परेशान पियो करे साईं सदाम ॾिसे पियो इंस्पेक्शन करण आयो आहे साईं बसि हले पियो कमकार जारी ऐं असां साईं आउट है आउट थी चुको है मतो अचे पावांगे फुल मना ये साईं सदाम अची पंहिंजे ॿारनि वटि वेही रहियो आहे साईं सदाम जी नंढी गुड़ी आहे ये साईं सदाम सब बार जेके बने सब सुमरा सब ये वैसी से कदम ही कहेंगे साईं तव्हांखे ॾिसण में नंढो लॻंदो हूंदो पर साईं जी एज तमामु वॾी आहे माना बाबा जी उमिरि जो आहे तव्हां मुंहिंजे स्कूल जे ॻोठ जी ग्रीनरी ॾिसी सघो था सावक ई सावक आहे ॾाढो मज़ो आहे यार हिते थधी थधी हवा थी लॻे बसि बिल्कुलु बाराड़ी वारो माहौल आहे शहर जे विच में नंढो ॻोठ आहे सुठो ॻोठ आहे हेॾी मशहूरु ॻोठ आहे हिसाब सां हिते पढ़ाइण में इंजॉय कंदा आहियूं ॾाढो छोकिरनि खे स्कूल जे स्टूडेंट्स खे एक्टिविटी वग़ैरह शे कराईंदा आहियूं का बिल कौन देगा बिल भले थ्रेशर की तरह चल रहा है बिल कौन देगा भले अंडे धोएगा तू भले पोचा लगाएगा इधर भले हाँ मैं इतना ट्रपोड़ी दूंगा माँ तुम क्या हमले हम ना रहे हम तुम क्या हमले